नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर ख़ास बोर्ड पारां सालियाने 9 ऐं 10 क्लासनि जा इम्तिहान जे ॿिए पेपर केमिस्ट्री जो पर्चो आहे, जॾहिं त सुबुह जो 9 वॻे खां 12 बजे ताईं ऐं 9 दर्जे जो पर्चो जारी रहंदो ऐं 2 वॻे खां शाम जो 5 बजे ताईं 10 दर्जे जो पेपर हूंदो। जॾहिं त कपरो शहर में क़ाइम टिनी इम्तिहानी सेंटरनि ते बोर्ड पारां मुक़ररु कयल 3 एक्शनर मोहम्मद यूनुस, मोहम्मद यूसुफ ऐं अली हसन जी सरपरस्ती में शागिर्द सरेआम कापी कंदा रहिया ऐं मुक़ररु हाफ़िज़ हिननि मथां बि समूरो लका ॾिसंदा ख़ामोश रहिया ऐं मथां बि खेनि जल्दी जल्दी पर्चो हल करण जो चवंदा रहिया। नकल करण जो जदीद तरीक़ो इस्तेमालु कयो आहे, जंहिंमें व्हाट्सएप जो इस्तेमालु सरेआम आहे। सेंटरनि जे अंदरि मौजूदु शागिर्द मोबाइल जो खुलेआम इस्तेमालु करे रहिया आहिनि, गाइडनि जे ज़रिए नकल करे रहिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।